रोहिड़ी में कायम कचे शराब जो गुथो पुलिस की सरपरस्ती हेठ हलंदड़ गुथे जो मालिक दिनेश नाले शख्स रोज़ानो के बुनियाद ते 20 खां मथे 43 कार्टन कच्चो शराब ठाहे पंहिंजे मुलाज़िमनि की मदद से पुलिस की अखियुनि साम्हूं विक्रो कराए रहियो आहे। हद जे रोहिड़ी थाने के सिपाहियुनि खे अधु बोतल ते राज़ी रखे थो, जॾहिं त रोहिड़ी पुलिस हिन वीडियो में ॾिसी सघो था त सिपाही हिक शराब पीअण वारे मवाली खे तशद्दुद करे रहियो आहे। पुलिस एहलकार खां जॾहिं CN न्यूज़ के रिपोर्टर्स सवाल कयो त पुलिस एहलकार जवाब न ॾिनो। गुथे जो मालिक जॾहिं त रोज़ के बुनियाद ते सवे मुसलमाननि के कच्चो पको शराब विक्रो करे थो, आला अख्तियारनि खे घुर्जे त पाण मुरादो नोटिस वठी मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे, जीअं त असांजो नौजवान नस्ल हिन गंदे नशे खां बची सघे। SSP सखर अमजद शेख साहब के घुर्जे त रोहिड़ी में हलंदड़ मंशियात बंद कराए शहरनि के तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।